जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 23 जनवरी 2024, मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास शुक्ल पक्ष जी 13 तिथि प्रदोष। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या पंहिंजे परिवार मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। कार्यस्थल ते बि तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। कोई भी वॾो इन्वेस्टमेंट अॼु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी या अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई नओं कमु शुरू करणो हुजे या पार्टनरशिप में भी कोई कमु करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। ॾींहुं भी तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। साण ई साण कार्यस्थल ते हुननि खे सफलता जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु धन ऐं मान जी हानि थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ भगवान शिव जी उपासना करण, साण ई साण हनुमान चालीसा जो पाठ करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई दुखद समाचार या दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ अॼु पीली वस्तु जो दान करण, साण ई साण भगवान गणेश जी आराधना करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई मंगल कार्य में सम्मिलित थियण जो मौको मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे परिवार मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। जय ऐं सुख जी हुननि खे प्राप्ति थींदी। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु भगवान शिव जी उपासना करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांखे कार्यस्थल ते धन जी प्राप्ति थी सघे। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते हिसाब किताब में थोरो ध्यानु ॾियणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य हुननि जो सुठो रहंदो। भगवान शिव जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी भी हुननि जी इच्छा हूंदी पूरी थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते भी तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो ई रहंदो त ॾींहुं भी आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। प्रदोष। त जीअं अॼु पौष मास शुक्ल पक्ष जो प्रदोष जो ॾींहुं आहे, अॼु कोई भी शिव मंदिर ते वञी करे भगवान ते जल, खीर, पंचामृत, माखी, घी
खंड ऐं बेलपत्र चाढ़ण तमामु लाभदायक थींदो आहे। साण ई साण ओम नमः शिवाय इहो मंत्र जाप कंदा। थी सघे त हिकिड़ी माला ओम नमः शिवाय जो जाप कजो। अॼु जे ॾींहुं जेको बि भॻवान शिव जी आराधना कंदो आहे ऐं पूजा कंदो आहे, भॻवान शिव हुननि खे अनंत काल ताईं पुण्य फल जी प्राप्ति कराईंदा आहिनि ऐं कॾहिं बि तकलीफ़ हुननि जी ज़िंदगी में न ईंदी आहे। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे शंकर जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे विवाह कार्य में जाम तकलीफ़ थी हले। त शंकर जी तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे जल्द सां जल्द कालसर्प दोष जी पूजा कराइणु खपे। पर तव्हांखे यादि रखिणो आहे कि जॾहिं बि तव्हां इहा पूजा करायो उहो ज्योतिर्लिंग जो स्थान हुजणु खपे ऐं पूजा खां पोइ 40 ॾींहंनि ताईं तव्हांखे नॉनवेज ऐं ड्रिंक्स जेके आहिनि उहे अवॉइड करणो आहे, त ई उहा पूजा जल्द सां जल्द सुठो रिज़ल्ट प्रदान कराईंदी आहे। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।